अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, ही प्रोग्राम असांजो जेको सिंध अंदरि सरकारी मुलाज़िम तबिको आहे उन में ख़ासि तौर ते तालीमी साइड ते जेको एजुकेशनल माहौल आहे या उनजो क्लैरिकल स्टाफ आहे या टीचिंग स्टाफ आहे उन्हनि पारां हिकु हफ़्ते जे लाइ लाॻीतो कम छॾ वारी स्ट्राइक कई आहे। स्कूल बंदि कया विया आहिनि। क्लैरिकल स्टाफ जो कमु करणु इस्टेब्लिशमेंट जेको वहिंवार हूंदो आहे ऑफिसनि में उहो बंदि कयो वियो आहे, जंहिंसां तालीमी सरगर्मियूं मुकमिल तौर ते बंदि थी वियूं आहिनि ऐं हफ़्ते ताईं स्कूलनि खे बंदि करण जो हिकिड़ो ऐलान कयो वियो आहे। ऐं उन्हनि पारां जेको सरकार पारां पेंशन वारो जेको स्कीम ॾिनी हुई ऐं उन में चयो वियो हो त पेंशन पॉलिसी तब्दील कई पई वञे ऐं उन जे अगेंस्ट जेको आहे उन्हनि पारां हीउ एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। तालीमी इदारा बंदि हुजण करे, उस्तादनि जे न अचण करे उहो तदरीसी अमल कोन पियो हले, क्लैरिकल स्टाफ जे एहतजाज जे करे ऑफिसनि में कमु कोन पियो हले। इन सूरत हाल में कीअं आहे माहौल ऐं उते एहतजाज कंदड़नि जो छा चवणु आहे, इन सूरत हाल खे वाज़े करे रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त उतां जी हक़ीक़त ॾिसूं। जी अदर साहब, जैकबाबाद समेत सॼी सिंध जे अंदरि मुलाज़िमनि पारां एहतजाज कयो पियो वञे। मुलाज़िमनि पारां ही मरहल वारे एहतजाज कयो वियो। पहिरियां ऑफिसनि जे अंदरि एहतजाज कयो वियो, ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधियूं वयूं ऐं हुनजा मुतालबा हा त जेकी पेंशन पॉलिसी आहे, जेको रोल आहे, उनखे तब्दील कयो वियो आहे, उनखे ख़तमु कयो वञे, DNR ॾिनो वञे। उन खां अलावा उनजो इहो बि चवणु आहे त मुलाज़िम सां जेकी ॿिटो मयार आहे, मुल्क जे ॿियनि सूबनि में मुलाज़िमनि खे खोड़ सारियूं मुरादूं आहिनि, पर सिंध जे मुलाज़िमनि खे मुरादूं कोन थियूं मिलनि। सिंध जो मुलाज़िम पीपल्स पार्टी 15 साल खां मथे जो अरसो थियो आहे सिंध जे अंदरि गवर्नमेंट करे थी। पीपल्स पार्टी इन ॻाल्हि जी पंहिंजो हिमायती रही आहे, इन ॻाल्हि जी दावेदार रही आहे त जमहूरी पार्टी आहे, अटो लटो अजो उनजो नारो आहे। पर पीपल्स पार्टी हाणे उन अटे लटे अजे वारे जेको नारे खां पोइ हटी वई आहे। उन सां गॾु गॾु हिकु मुलाज़िम दुश्मन जेको आहे पॉलिसी अख़्तियार करे वरिती आहे। मुलाज़िमनि खे जेका उनजी जेकी जमा पूंजी हूंदी आहे उहा पेंशन हूंदी आहे, छो त मुलाज़िम पंहिंजी ज़िंदगी जा सॼा जेके साल आहिनि, सॼी उमिरि आहे, उहा सरकारी मुलाज़िमत ॾींदो आहे। उन खां पोइ जेकी उनखे पेंशन मिलंदी आहे उन सां उनजे घर जो उनजे बचनि जो गुज़र सफ़र थींदो आहे। पर सरकार पारां जेकी नई पॉलिसी पेंशन पॉलिसी जेको आहे लागू कई पई वञे, उहा केतिरनि मुलाज़िमनि जे जेको आहे हक़ में कोन्हे। उनजे करे सिंध जो मुलाज़िम, सॼी सिंध जो मुलाज़िम, हर खाते जो मुलाज़िम, तक़रीबन 16 खां 18 खाता आहिनि, सॼा मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि। उनजो चवणु आहे त जेतर ताईं सिंध सरकार पंहिंजा फ़ैसिला वापसि न वठंदी ओतर ताईं मुलाज़िम एहतजाज जारी रखंदा। हाणे बि मुलाज़िमनि पारां जेको आहे ऑफिसनि खे ताला हया विया आहिनि ऐं 5 ॾींहंनि जो जेको ऑफिसनि खे ताला हणी स्ट्राइक कई वई आहे। ऑफिसूं बिल्कुलु बंदि आहिनि, कमकार बिल्कुलु धिप आहिनि। हर खाते में उनमें सिविल अस्पताल हुजे, डॉक्टर वारो शोबो हुजे, ऐं जेको क्लर्क स्टाफ हुजे, रेवेन्यू खातो हुजे, एजुकेशन हुजे, सिहत खातो हुजे, जिते जिते माना सरकारी मुलाज़िम आहे उन पारां एहतजाज कयो आहे। ॿेड़ी चौक ते एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे सॼे सिंध जे मुलाज़िम पारां। जेका ऐलान आहे जैकबाबाद जे मुलाज़िम पारां हिते एहतजाज कयो आहे। उनखां पुछा कंदासीं त सिंध सरकार एॾा फ़ैसिला छो थी करे ऐं तव्हांजो वधीक लाहेअमल छा आहे, छो जेकॾहिं सिंध सरकार पंहिंजे फ़ैसिले ते अटल रही त तव्हांजो अॻिलो फ़ैसिलो, अॻिलो क़दम छा हूंदो? सर, वॾी महिरबानी तव्हां सिंध जी टीवी जी, जेके असां वटि हली आया आहिनि असांजो आवाज़ु ॿुधाइण लाइ, सिंध जे ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ। सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असीं गुज़िरियल 2 महीननि खां वठी सिंध में सरापा एहतजाज आहियूं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म ते। सिर्फ़ु असांजी सिंगल डिमांड हुई त असांजी सैलरीज़ में इंक्रीज़ कई वञे, ऐं DNR अलाउंस ॾिनो वञे, छो जो उहो ॿियनि सूबनि खे मिलियो वियो। ऐं असांजे सिंध गवर्नमेंट, सिंध सूबे में ऐं सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऑफ बलोचिस्तान में सिर्फ़ु 2 सूबनि सां नारवा सलूक कयो हुयो। असांजी डिमांड हुई DRA। जंहिंखां पोइ असां प्रेस क्लब कराची पहुतासीं, उते असांजे मथां सिंध गवर्नमेंट जाबराना हिकिड़ो सलूक कयो, उस्तादनि मथां लाठी चार्ज थी ऐं शेलिंग थी ऐं असांजी गिरफ़्तारियूं थियूं। मूंखे सम्झ में नथो अचे, असीं हैरान आहियूं हिन पीपल्स पार्टी जे जमहूरी दौर में सिंध जे एम्प्लॉइज़ सां नारवा सलूक छो थो कयो वञे। ऐं मूंखे सम्झ में नथो अचे त शायदि सिंध गवर्नमेंट अंधी ॿोड़ी गूंगी बेरी थी चुकी आहे, या त हुन ताईं असांजो आवाज़ु नथो पहुचे। पर मां नथो सम्झां जो असांजो आवाज़ु नथो पहुचे, ऐं आवाज़ु असांजो हुननि वटि ताईं पहुचे थो, मगर हू सम्झ में नथो अचे त छाजे करे ख़ामोश आहिनि ऐं असांजो आवाज़ जो नोटिस नथा वठनि। असां तव्हांजे चैनल जे तवसत सां असांजे DRA त असांखे न ॾिनो वियो, पर असांजे मथां हिकिड़ो कारो कानून पेंशन जे रूल्स जे मथां जेको असांजे मथां मुसलत कयो वियो आहे। ऐं असांजी जेका वाहिद सहारो आहे एम्प्लॉइज़ जो, जेको रिटायरमेंट खां पोइ जेके बुज़ुर्ग असांजा रिटायर थींदा आहिनि, उस्ताद एम्प्लॉइज़,
त उहे वाहिद उन्हनि जो सहारो मुख़्तलिफ़ ख़्वाब पंहिंजा खणी करे वेंदा आहिनि घरनि ताईं त असां रिटायरमेंट खां पोइ बचड़नि जूं शादियूं कंदासीं, बचड़नि खे रोज़गार ठाहे ॾींदासीं ऐं पंहिंजो घर ठाहींदासीं। अॼु असांखे उहे पंहिंजा हक़ूक़ खसिया था वञनि। असीं तव्हांजे चैनल जे तवस सां सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं CM सिंध खे अपील कंदासीं त तव्हांजो जेको रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो आहे उहो किथे आहे? तव्हां ख़ुदारा उनजो त भरम रखो। तव्हां कहिड़े मुंहं सां पंहिंजे शहीदनि जो मज़ार ते वेंदो ऐं उन्हनि खे वञी छा ॿुधाईंदो त असां सिंध जे एम्प्लॉइज़ ते हीउ जेको आहे कारो कानून मुसलत करे उन्हनि खां पंहिंजा हक़ूक़ खसिया था वञूं। ऐं तव्हांखे वरी बि असां वटि मोटी अचिणो आहे ऐं सिंध जे एम्प्लॉइज़ जेके आहिनि उन्हनि वटि वञिणो आहे, उन्हनि वटि वञी वोट घुरणो आहे। कहिड़े मुंहं सां तव्हां असांखे वोट घुरणु ईंदो? तव्हांजे चैनल जे तवस सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे गुज़ारिश कंदासीं त हिन मसइले जो फिलफोर नोटिस वठे। हीउ नंढिड़ो मसइलो न आहे, वॾो मसइलो आहे। जेकॾहिं असांजे हीउ नोटिस न वरितो वियो हिन मसइले जो, असांजो सेकेंड स्टेप जेको आहे बिलावल हाउस कराची जो घेराव हूंदो ऐं असां मरण घड़ी ताईं उते वेहींदासीं ऐं असां पंहिंजा हक़ वठी करे उथंदासीं। पर असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां अॼु हिते पुरमन एहतजाज में वेठा आहियूं। असांखे कमज़ोर न सम्झियो वञे त हीउ सिंध जा मुलाज़िम जेके आहिनि पुरमन एहतजाज में 2 महीननि खां वठी नेठि मजबूर कंदो त असीं कंहिं ॿिए स्टेप ते हलिया वेंदासीं। असां पंहिंजा हक़ वठी करे रहंदासीं, कॾहिं बि ख़ामोश न रहंदासीं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा था हलूं त असांजे हिन ख़ामोशी पुरमन एहतजाज मां फ़ाइदो न खणो ऐं असांजो जेको सेकेंड स्टेप आहे उहो तव्हांखे ॾाढो ॾुखियो पवंदो। असीं तव्हांखे बार बार इहा पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदारा होश जा नाख़ून वठो ऐं हिन खे जेको असांजे मथां कारो कानून मुसलत कयो वियो आहे सिंध जे मुलाज़िमनि तां, इहो वापसि कयो। तव्हां ॾिसो था पिया पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे मुलाज़िमनि जी इस्लाह जी ॻाल्हि कई आहे। क़ौमी असेंबली हुजे चाहे कहिड़ो बि ग्राउंड हुजे, उन्हनि हमेशह मुलाज़िमनि जी बहितरी ऐं भलाई जी ॻाल्हि कई। लेकिन हिन दफ़े जेको CM सिंध जा सलाहकार लाइ केरु आहिनि, जेको CM सिंध हिकिड़ो माना डिक्टेटर जाबराना ऐं IMF जो टाउट थी करे जेको आहे फ़ैसिला थो वठे। बाबा IMF जो पेंशन सां कहिड़ो तालुक़ु आहे? तव्हां करप्शन घटायो, तव्हां जेका आहिनि जेका आहे अरबे रुपयनि जेका तव्हांजी जेका अयाशियूं आहिनि उहे तव्हां घटायो। उनजे घटाइण जे बावजूदि तव्हां मुलाज़िमनि जे मथां हिन जो माना मुसलत लाज़िम आहे। जेको मुलाज़िम 40,000 तनख़्वाह थो खणे, कटे करे 15,000 में छा करे घर हलाईंदो? ज़ाहिरी ख़ुदकुशी करण खां मजबूर थींदो न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे बचनि जे मथां ईंदी त असां हिननि जे बचनि खे बि सुख सां रहण न ॾींदासीं। सुभाणे हिननि खे वरी बि ग्राउंड ते चढ़णो आहे, लखे मुलाज़िम आहिनि, हिननि खां वोट वठिणो अथनि। ज़ाहिरी ॻाल्हि असां बि हिननि जा वोटर बि रहिया आहियूं, सपोर्टर बि रहिया आहियूं। हे पंहिंजो जेको आहे होश खां कमु वठनि ऐं हाणे बि हिन खे वक़्तु आहे त महिरबानी करे मुलाज़िमनि जा मसइला हल करनि। न कंदा दीगर सूरत में इंशाअल्लाह ताला 7 अक्टूबर ते बिलावल हाउस जे साम्हूं तमामु मस्त कलंदर थींदो। साईं जेका बि आज MPA सूबाई असेंबली में मुलाज़िमनि जे कंहिंजे लाइ कंहिं बि न आहे ॻाल्हि, चाहे उहो MPA साहिबु हुजे या ॿियो कोई बि नुमाइंदो हुजे। लेकिन ॻाल्हि इहा आहे चवण जी जेको आहे त उते हिननि हाणे 900% जेका सूबाई असेंबली मेंबरनि जा वधाया आहिनि, उनखे कहिड़ी खोटी आहे? उन्हनि खे तरक़ियाती स्कीमूं बि मिलनि, उन्हनि खे पैसा बि मिलनि, उन्हनि जे लाइ जेको आहे ॿिया माना खोड़ सारियूं जेको उन्हनि जे लाइ जेका रिफॉर्म्स आहिनि। मुलाज़िम जे लाइ छा रिफॉर्म्स आहे? जेतिरा बि हिते एम्प्लॉइज़ वेठा आहिनि, चाहे रिटायर मुलाज़िम आहे, अदर सर्विस मुलाज़िम, कंहिंखे हेल्थ कार्ड न आहे, कंहिंजा ॿार जेको आहे कैडेट कॉलेज में पढ़ंदा आहिनि या UK UN में पढ़ंदा आहिनि। असांजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़नि था पिया। अॼु असां अगरि स्कूल बंदि कया आहिनि, पंहिंजे बचड़नि खे अगरि तालीम खां महरूम कयो आहे, मजबूर थी करे कयो आहे। कुझु दानश्वरनि ने फेसबुक ते लिखणु शुरू कयो आहे, साईं स्कूल बंदि आहिनि, उस्तादनि ज़ुल्म कयो आहे। बाबा इहे स्कूल कोरोना में बि बंदि हुया, तव्हां उते ख़ामोश हुयो। इहे तालीमी इदारा जेको आहे कॾहिं ॾिसो साईं जेको माण्हू गुज़ारे थो वञे, साईं अॼु जेको आहे फलाणो खान गुज़ारे वियो आहे, स्कूल बंदि आहिनि, उते कॾहिं तव्हां वावेला न कई आहे। अगरि मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरे थो पियो, उनजे लाइ तव्हांजी वावेला आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं जेको आहे मुल्क जे फील्ड मार्शल असम मुनीर साहिब खां ऐं जेको वज़ीर आज़म खां बि ऐं असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां मुतालबो आहे त महिरबानी करे ॿिनि सूबनि वांगुरु असांजे सूबे जे मथां बि जेको आहे जेका मुतालबात आहिनि मुलाज़िमिन जा हल कया वञनि। शुक्रगुज़ार आहियां सिंध TV न्यूज़ जो, जिन हमेशह 12 तारीख़ खां वठी करे जेको आहे सो असांखे कवरेज ॾियनि पिया। असांजो जेको आहे सो पंहिंजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पुॼाइनि था। साईं मुंहिंजा मां CM सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि। अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे जो CM सिंध साहिब खे ही सॼा डिपार्टमेंट्स जेके आहिनि सो नज़र न पिया अचनि। ही सरापा एहतजाज आहिनि, पोइ उहो उस्ताद हुजनि, उहो हेल्थ वारा हुजनि, रेवन्यू डिपार्टमेंट हुजे ऐं जेके बि डिपार्टमेंट आहिनि, अॼु सरापा एहतजाज रोडनि ते आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो पहिरियों डिस्ट्रिक्ट लेवल ते टोकन छॾ हड़ताल थी, उनखां पोइ डिवीजन लेवल ते थी, उनखां पोइ हाणे जेको आहे बिलावल हाउस जो रुख करण जो जेको आहे सो 6 तारीख़ जो मुलाज़िम करनि था। आख़िर अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका उहो नथी थिए? असांखे ॿुधायो वञे थो त बाबा IMF, मूंखे सम्झ में नथो अचे त IMF सिर्फ़ु और सिर्फ़ु सिंध जे लाइ छो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त पंजाब में DRA अलाउंस ॾिनो वियो ऐं जेको आहे सो उते DRA अलाउंस खां पोइ उते उन्हनि जी सैलरी में इंक्रीज़ कयो वियो। उते सभु मुआइदा जेका आहिनि सो कया विया। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध सां माटेली मावरो सलूक आहे, न KPK में आहे न बलोचिस्तान में आहे। असांखे लॻे नथो त असां सिंध वारा बि छा
असांजो CM साहब बि आहे, मां त नथो सम्झां CM साहब ॿुधी रहियो आहे। अॼु 6 ॾींहंनि जो एजुकेशन डिपार्टमेंट ऐलान करे छॾियो आहे, मासूम ॿारड़ा पढ़ण कान वेठा आहिनि थिया, पर अलाए छो CM साहब। इन करे मां गुज़ारिश कंदुमि प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, को चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां, त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर इहो आहे, उनजी तारीख़ रही आहे, शहीद कायद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, शहीद कायद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे, उन हर हमेशह जेको आहे सो मुलाज़िमनि जे हक़ूक़नि जी ॻाल्हि कई आहे। ही सभु बि तव्हांजा वोटर आहिनि, तव्हांखे वोट ॾिनो आहे, ही तव्हां ॾे वाजाए रहिया आहिनि। सो लिहाज़ा तव्हां फिलफोर नोटिस वठंदे CM सिंध साहब खे अहकामात जारी कयो त हीउ नोटिफिकेशन कैंसिल करे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। साईं ॾिसो मथे क़यादत असांजी वेठी आहे, उन्हनि ऐलान करे चुको आहे 27 तारीख़ ताणी मुकमल तालाबंदी आहे डिस्ट्रिक्ट में। 27 खां पोइ 6 तारीख़ ते तव्हांखे जेको ख़बर आहे पूरी सिंध जेको आहे सो कराची बिलावल हाउस जो रुख़ कंदी, छाकाणि त CM सिंध साहब मां असांखे का उमेद न आहे। असांखे उमेद आहे त मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब खां शायदि उहो कुझु करनि, बाक़ी असां नथा सम्झूं त CM सिंध साहब असांजा मुतालबा पूरा करे। साईं तव्हां ॾिसो था त बुखियो माण्हू शींहं सां बि विढ़ंदो आहे। हीउ जेको मुआशी क़तल आहे, हीअ जेका बेचैनी आहे, हीअ जेके एॾी वॾी गर्मी में निकिरी करे रोडनि ते अची सघनि था, त हू का बि मुलाज़िम रस्ता रुकावट न ॾिसंदा, न का आंसू गैस ॾिसंदा, न को शेल ॾिसंदा, न को गोलियूं ॾिसंदा। इंशाअल्लाह ताला 6 तारीख़ ते असीं ज़रूरु कराची पुॼंदासीं। अदा रस्ता रोक कई वेंदी, हिन टाइम जेकी रस्ता रोक माशी तौर ते जेकी रस्ता रोक कई वई आहे, छा माशी तौर ते रस्ता रोक खां वधीक का शइ आहे? अखी खरापा एहतिजाज आहियूं, पूरी सिंध खरापा एहतिजाज, पूरा सिंध जा सरकारी मुलाज़िम खरापा एहतिजाज। छो अखी वोटर वोट ॾेई तव्हांखे ऐवाननि में आणूं था, वोट ॾेई तव्हांखे अॻिते आणो, तव्हांखे वोट ॾेई असांजे वोटनि ते तव्हां ऐवाननि में वेहो था। अॼु असां रोऊं था, रंबूं था, कूकूं था, रोडनि ते वेठा आहियूं, ख़ुशी मां वेठा आहियूं। छा तव्हांखे ॿारनि जे माशी क़तल कयो, तव्हांखे ॿारनि जी रोगी ते लत था, त पोइ असां त बिल्कुलु तयारु आहियूं। हिन खां पोइ पहिरें असां डिवीज़न सतह ते थिया, ज़िले सतह ते थिया, इन खां पोइ 27 तारीख़ खां पोइ 6 तारीख़ खां जो बिलावल हाउस ते धरण जो भल उते शेलिंग न कनि, गोलियूं न हलाइनि, भले जेलनि में भले मारे छॾ, उनको मरणु बहितर आहे, उनको शेलूं खाइणु बहितर आहे, उनको गोलियूं खाइणु बहितर जो माशी क़तल उहो ई असांजो क़तल थिए पियो, उहो ई असांखे मारनि पिया, उहो ई असांखे मारनि था। इन जे लाइ असीं पोइ धरण लाइ तयारु, उहो मरण लाइ तयारु, उहो लाठी चार्ज खां तयारु। जेको अगरि गवर्नमेंट पंहिंजे माण्हुनि खे कोई न मारींदी आहे, हुकूमत पंहिंजी आवाम खे न मारींदी, असां आवाम आहियूं, आवाम खे छो मारींदी? असां को ग़लति मुतालबो था कयूं? हीअ सॼा वेठा आहिनि, सॼी पूरी सिंध ख़राब आहे, इहो ग़लति मुतालबो आहे। छा IMF फ़क़ति असां मुल्क जे लाइ, पंजाब जे लाइ न आहे, सरहद जे लाइ न आहे, बलोचिस्तान जो सिंध जे लाइ IMF बलोचिस्तान में मिले थो, सरहद में मिले थो, पंजाब में असां सिंध खां हीउ कहिड़ो माटी जी माउ वारो सलूक आहे? असीं बिलावल खां बि अपील था कयूं, कोच आसिफ अली ज़रदारी अपील था, ख़ुदा रा असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, ऐं असांजा जेके सन कोटा तव्हां ख़तमु कयो, DRA ख़तमु कयो, तव्हां असांजो बैनुल फंड ख़तमु कयो, तव्हां हर शइ असांखे ख़तमु, बाक़ी छा बचे थो? हीअ त असां तव्हां पर्चियूं जे दुकान ते बीहार पर्चियूं, ॾियारी मिलंदी हलबा ख़तमु, ॾियारी मिलंदी हरबला ख़तमु, त असां छा कंदा? काॾे वेंदा? काॾे असांजो माशी क़तल न कयो। ख़ुदा रा असीं सॼी सरापा एहतिजाज वेठा आहियूं, ख़ुदा रा ई बेचैनी ख़तमु कयो, न त ॿी सूरत में असीं मरण घड़ी ताईं बुख हड़तालनि ते वेहींदासीं। असीं शेलिंग जे लाइ बि तयारु आहियूं, भले असां कुटो मारो, कुटणु मारणु बहितर बि ईंदो। हिकु ई मुल्क में ॿिनि सूबनि जे जेके अॻे ई उहा मज़लूम आवाम सिंध ऐं बलोचिस्तान जी, उते इहे कारो कानून लागू कयो वियो आहे। असां सम्झूं था हीअ हिकिड़ी ज़्यादती आहे, पाण खे जमहूरियत जो वॾो दावेदार जेके सॾाइनि था, जेको ॾींहुं राति सिर्फ़ु जमहूरियत शहादतनि जी मिसालां था ॾियनि, हिन त शहीदनि खे लॼायो आहे। कहिड़ी ख़ुदा बख़्श शहीदनि इहो न चयो त हीउ सिंध जो अवाम जेको तव्हांखे अखियूं ॿूटे वोट ॾींदी आहे, अॼु हुन मुलाज़िमनि सां एॾी ज़्यादती आहे, एॾो कारो कानून हुननि ते लागू कयो आहे, हुननि जा जेके जाइज़ मुतालबा त हीअ यकी रड़दा अचनि था, हीअ रोज़ रोडनि ते वेठा आहिनि, हीअ असांजा जेके आहिनि बाज़ू आहिनि, पर शर्म अचणु घुरिजनि हिननि खे। मां त चवां थो चीफ मिनिस्टर न आयल आहे, हुनजी सजमूरी काबीना न आयल आहे, पर मां सम्झां थो असांजा सिंध जा MNA MPS उहे छो ख़ामोश आहिनि? उन्हनि खे बि हिन शइ ते आवाज़ु उथाइणु घुरिजे। तव्हां जेकॾहिं आवाज़ु न उथाईंदा त मां यकीन सां चवां थो हीअ जेके मुलाज़िमनि जे एको ॿधी आहे, हीअ जेको धरणो हणंदा बिलावल हाउस जे अॻियां, उनजी पीपल्स पार्टी शहीद भुट्टो भरपूर हिमायती करे, असां सॼी सिंध मां कारकुन हिननि सां गॾु आहियूं, छो जो हीअ असांजा बाज़ू आहिनि मुलाज़िम, हिननि सां ज़्यादती थी थिए। तव्हां हिकु ई पाकिस्तान में ॿ कानून लागू कयो था, हीअ त तव्हां पाकिस्तान जी फेडरेशन जे ख़िलाफ़ था कयो, माण्हुनि खे मजबूर था कयो त तव्हां रोडनि ते निकिरो, ऐं वॾी ज़्यादती आहे। हिननि जा जेके बि मुतालबा आहिनि उहा पूरा कया वञनि।
ऐं पंहिंजा जेके शाह सुर्खी जेके हिननि जा ख़र्च आहिनि कहिड़ी ज़रूरत आहे पंहिंजी पघारूं वधाइनि था कानून ठाहिनि था हिननि जी पघारूं न वधायो पर जेकी सहूलियतूं आहिनि उहे त ॾियो। साईं गुज़ारिश अर्ज़ी आहे त गुज़िरियल 3 महीननि खां वठी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म ते पूरे सिंध जा 40 डिपार्टमेंट आहिनि जंहिंमें मुलाज़िम जेके बि तंज़ीमूं आहिनि उहो हिकिड़े प्लेटफॉर्म ते पंहिंजे मुतालबनि मञाइण जे लाइ जहिड़ो कर ग्रुप इंश्योरेंस आहे उहा जेका असांजे पघार में कट कई वेंदी आहे जेको असां पंहिंजे पघार में जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो ऑर्डर आहे त जेके मुलाज़िम हाज़िर सरस में आहिनि जेकॾहिं रिटायर थियनि था उन्हनि खे ॾिजे जॾहिं त KPK गवर्नमेंट ऐं पंहिंजो बलूचिस्तान गवर्नमेंट उहे ग्रुप इंश्योरेंस ॾेई रहिया आहिनि जॾहिं सिंध गवर्नमेंट मतिलबु सिंध जे मुलाज़िमनि सां मिटी मयार रखियूं वेठो आहे। DRA अलाउंस जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट जेको आहे पंहिंजे वफ़ाक़ जे मुलाज़िमनि खे ॾेई रही आहे जॾहिं त उन में KPK गवर्नमेंट गिलगित बल्तिस्तान ऐं बलूचिस्तान गवर्नमेंट DRA अलाउंस ॾेई रही आहे पर बदकिस्मती सां सिंध गवर्नमेंट जेका असां एहतजाजूं सिंध जे प्लेटफॉर्म ते कयूं बजाए उन्हनि खे ॾियण जे अञा हिकिड़ो नई पेंशन रिफॉर्मर जेका आहे सिंध जे मुलाज़िमनि ते ईअं सम्झो हिकिड़ो वॾो ज़ालिमानो ऐं पंहिंजो असां ते सिंध मुलाज़िम खे हिसारनि जे लाइ हिकिड़ो नोटिफाइड रोज़ाने बुनियाद ते कढी आहे। सिंध जे मुलाज़िम जो जेको पंहिंजे ज़िंदगीअ जा 60 साल जेका पंहिंजे डिपार्टमेंट खे ॾे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट खे 30 खां 40 साल डिपार्टमेंट खे उनजी आख़िरी जेका ख़्वाहिश हूंदी आहे उहा हूंदी आहे पेंशन जेका पेंशन उनजी ख़्वाबूं हूंदियूं आहिनि त जॾहिं को पंहिंजी नियाणी जी शादी करे या को हज करे या को घर वग़ैरह ठाराए हाणे एॾी वॾी कट जेको 65% खां मिसाल तौरु सिर्फ़ु 15% ॾे माना कंहिं मुलाज़िम खे पघार जे अवधि में 45 खां 50 हज़ार नंढे खां नंढे मुलाज़िम खे लास अचे हिकिड़ो वॾो ज़ालिमानो जेको आहे अहकामात आहिनि। असीं गुज़िरियल 23 तारीख़ खां वठी 27 तारीख़ ताईं सिंध जे सभिनी डिपार्टमेंट जंहिंमें एजुकेशन डिपार्टमेंट आहे जेके बि डिपार्टमेंट आहिनि उहा मुकमल तालाबादी आहे 27 तारीख़ ताईं तालाबादी रहंदी। उनखां पोइ 6 अक्टूबर ते बिलावल हाउस ते मेगा असांजी एहतजाज आहे जंहिंमें लखनि जी तादाद में मुलाज़िम उहे आहिनि पंहिंजे हक़नि जे हासिलात करण लाइ उहो धरणो हणंदा उहो ओतिरे ॾींहुं धरणो असांजो जारी रहंदो जेतिरे ताईं असांजा ही मुतालबा मंज़ूर न कया वेंदा। ऐं पीपल्स पार्टी जे चेयरपर्सन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदुसि गुज़ारिश कंदुसि त सिंध गवर्नमेंट तव्हांजी गवर्नमेंट आहे जॾहिं तव्हां ॿियनि सूबनि में वञी ॿुधायो तव्हां मुलाज़िमनि सां इंसाफ़ हुजे जॾहिं तव्हांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं वज़ीर आला तव्हांजो आहे एॾो वॾो नाइंसाफ़ आहे सिंध लखनि जे माण्हू जेके पोड़ा नौजवान औरतूं न्याणियूं अॼु पूरे सिंध में लखनि जी तादाद में सरापा हिते आहिनि तंहिं करे फिल फॉर नोटिस वठी हिन कारे कानून खे फिल फॉर ख़तमु कयो। पार्टी वाक़ई आया आहे पीपल्स पार्टी पर जेके फ़ैसिला कया अथऊं उहे जमहूरी न आहिनि। ॾिसो न त उस्ताद हुजे गवर्नमेंट मुलाज़िम जेको बि आहे सिंध जो उन जी पेंशन जेकॾहिं वई त सभु कुझु वियो। मुंहिंजा बचनि जो हज जो प्रोग्राम आहे सभु DRA न ॾिनो DRA त न ॾिनो वई सिंह कननि खां सिंह कपराया उहो उल्टो मिसाल थी वियो आहे। असां अॻु में बि ॾुतड़ियल आहियूं जीअं असांजा रिटायर जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि जो ग्रुप इंश्योरेंस बलूचिस्तान खे 2010 को मिलियो आहे सरहद खे मिली चुकियो आहे सिंध खे जेको आहे कोर्ट ॾिनो आहे पोइ बि सिंध गवर्नमेंट नथी ॾे असेंबली में। असांजी घुर आहे त जेके बि हिननि जेके फ़ैसिला कया आहिनि इहे पंहिंजा वापसि वठनि ऐं जेके रिटायर पेंशननि जो ग्रुप इंश्योरेंस पेनुअल फंड आहे 2010 खां उहो फिल फोर ॾियनि ऐं असां ज़िले जेकाबाद जा जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि उहे सभु असां गॾु आहियूं। मुलाज़िम रोडनि ते अची वेंदो पोइ लॻे थो त असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट वांगुरु असांखे बि झोली झलणी पवंदी। अॼु सिंध जो डॉक्टर रोड ते आहे जेको आहे स्टाफ रोड ते आहे उस्ताद रोड ते आहे हर ईअं सम्झो हर इदारो बंदि थी चुको आहे। सिंध हुकूमत जो जेको बि सिस्टम आहे उहो सॼो बंदि थी चुको आहे। उनजो सबबु इहो आहे त सिंध हुकूमत जी हटधर्मी इहा आहे त सिंध जे सरकारी मुलाज़िम जा जाइज़ मुतालबा आहिनि जंहिंमें जेको आहे DRA आहे पघारनि में इज़ाफ़ो आहे ग्रुप इंश्योरेंस आहे बेंडेड फंड आहे ऐं पेंशन में कटौती आहे। इहा सभु जेके मुतालबा आहिनि मुलाज़िम जा जाइज़ मुतालबा आहिनि। ख़बर नथी पए त माज़ी में जमहूरी रहंदड़ जेको आहे सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी अॼु आमिर मुशरफ जो या आमिर ज़िया जो रूह छाकाणि हुन में अची वियो आहे। उन्हनि रूह अचण जे करे ई जेको आहे हू इहे ग़लति फ़ैसिला कंदा पिया। जेकॾहिं इहे ग़लति फ़ैसिला जारी रहिया हाणे सिंध जो हर इदारो बंदि आहे
सिंध जूं जेके इस्पतालूं बंदि आहिनि सिर्फ़ु OPD बंदि आहे जेकॾहिं इहा सूरत रही त असांखे मजबूरन जेको आहे एमरजेंसी बंदि करण तरफ़ अचिणो पवंदो असां नथा चाहियूं त अहिड़ी नौबत अचे उनखां पहिरियां ई जेको आहे सिंध हुकूमत सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा पूरा करे जेकी महांगाई जी रफ़्तार आहे तमामु तेज़ी सां वधी वञे थी पई उनजे मुक़ाबले में जेकी पघारनि में वाध आहे जाइज़ अलाउंसिस आहिनि उहे नथो थिए माशी क़तल सरेआम थिए थो पियो ऐं इन खां अलावा जेको आहे ॿियनि सूबनि में जेको आहे पघारूं वधनि थियूं पियूं DRA अलाउंस वधनि था पिया पेंशन वधे थी पई पर सिर्फ़ु सिंध हुकूमत आहे जेकी पंहिंजे मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ जेको उबतड़ो कमु करे थी पई जेके रिटायरमेंट जे एज ते ईंदा आहिनि त उन्हनि खे हिकिड़ो सपोर्ट हूंदो आहे हाणे उन्हनि जी जेको उहा सपोर्ट उनजी बैसाखी जेकॾहिं खसियो वञे त तव्हां छा था सम्झो इंसान जी तज़लील आहे इहा मां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो थो कयां त जेके बि इस्लाहात आहिनि जेके बि पेंशन जे अंदरि जेके इस्लाहात आहिनि उन्हनि खे फौरी जेको आहे सो हटायो वञे असांजो जेको पुराणो सिस्टम आहे जेको पेंशन जो उनखे जेको आहे सो बहाल कयो वञे मुलाज़िमनि जे पघार में 70% जेको आहे सो इज़ाफ़ो कयो वञे DRA अलाउंस असांजो जेको आहे सो बहाल कयो वञे ऐं मां उन्हनि खां मुतालबो कयां थो असांजो ग्रुप इंश्योरेंस वग़ैरह या बेन्युअल फंड जेको आहे उहो जेको आहे सो मुलाज़िमनि खे जेको आहे सो जल्द जेको आहे सो ॾिनो वञे सिंध सरकार पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ मज़लूम मुलाज़िमनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि छो त असांजो ग्रुप इंश्योरेंस हुजे बेनुअल फंड हुजे या असांजे पघार में इज़ाफ़ो हुजे सिंध गवर्नमेंट डेलिबरेटली पंहिंजा कमीशन बचाइण जे चकर में बजट डिस्कनेक्ट करण जे करे असां ते जेको आहे ज़ुल्म करे थी पई असांजा जेका पाड़ेसरी सूबा आहिनि उहो ग्रुप इंश्योरेंस ॾेई रहिया आहिनि बेनुअल फंड ॾेई रहिया आहिनि डिस्पेरिटी अलाउंस ॾेई रहिया आहिनि जॾहिं त सिंध गवर्नमेंट आड़ ॾे थी पई IMF जी वर्ल्ड बैंक जी त उहो असांजे मथां सैंक्शन हणनि था त तव्हां मुलाज़िमनि जो पघारूं न वधायो या इहे अलाउंसिस खे न ॾियो जेका ह्यूज लेवल ते पंहिंजी करप्शन करे थी पई हीअ असांजा पैसा खणी करे स्विट्ज़रलैंड जे बैंक अकाउंट में रखनि था पिया इंडस बैंक इन्हनि क़ाइमु कई आहे उन में असांजा पैसा खणी विया आहिनि जॾहिं त असां सरापा एहतजाज आहियूं असांखे जेको लिफ्ट नथी कराई वञे ऐं असांजा पैसा जेके हज़म कया वञनि था पर हे जेको मनसूबो मुलाज़िमनि सां नाइजाइज़ी कई वई आहे ऐं जेकी थी रही आहे जेको मुलाज़िम दुश्मन जेको बिल पास कयो वियो आहे ऐं नोटिफिकेशन जारी थियो आहे इहो इंतिहाई हिकु ग़लति अमल आहे जेको मुलाज़िमनि जी 60 साल जी नौकिरी जो हिकिड़ो आख़िर रिटायरमेंट खां पोइ सहारो हूंदो आहे जेको हीउ सहारो बि असां खां खसियो वञे थो जेको इंतिहाई नाक़ाबिले जेको आहे सो दुख जहिड़ी ॻाल्हि आहे आख़िरी सहारो 60 साल खां पोइ मुलाज़िमनि जो इहो पेंशन जो ई हूंदो आहे जंहिंमें सिर्फ़ु मुलाज़िम न पर उनजी फैमिली उनजो ख़ानदान उन्हनि खे आसरो हूंदो आहे हर शइ में हर हमेशह में सरकारी मुलाज़िम घरनि खां वधीक जेको आहे सो पंहिंजे ऑफिस खे टाइम ॾियनि था इलेक्शन जी ड्यूटी हुजे पोलियो जी ड्यूटी हुजे हमेशह हर दुख सुख गवर्नमेंट सां मुलाज़िम ई बीठा आहिनि लेकिन हे जेको मुलाज़िम दुश्मन कानून हिननि जोड़ियो आहे छा IMF जे ख़र्च घटाइण जो इहो तरीक़ेकार आहे त हू मुलाज़िमनि सां अहिड़ी नाइजाइज़ी कनि ॿिया तरीक़ेकार बि खोड़ आहिनि गवर्नमेंट जा जेके वॾा माण्हू आहिनि मिनिस्टर आहिनि MNP उन्हनि जा ख़र्च घटाया वञनि हे जेको बि मुलाज़िमनि सां जेको हीअ दुश्मनी थी रही आहे असां इहे सभु अॼु दोस्त इहे मुलाज़िम सभिनी डिपार्टमेंट जा गॾु थिया आहियूं इन एहतजाज जे लाइ असांजी पुरज़ोर वरी बि अपील आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बिलावल चेयरमैन पीपल्स पार्टी के CM साहब के त महिरबानी करे अहिड़ी नाइजाइज़ी मुलाज़िमनि सां बंदि कई वञे असल ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट जेका नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म सिंध एम्प्लॉइज़ सां करे रही आहे हीउ हिकिड़ो उन माण्हू जो उन जेको आख़िरी स्टेज ते पहुचे ऐं पंहिंजे बचनि ॿारनि जे लाइ कुझु रिटायरमेंट लाइ सोचे उन्हनि जो सरेआम सिंध गवर्नमेंट क़तलेआम करे पई हीअ ईअं चवंदासीं हिकिड़ो सौ जो क़तलेआम थी रहियो आहे पूरी सिंध जेको आहे उहा इन नुक़सान में लुड़े पई ऐं सिंध गवर्नमेंट एतिरो ज़ुल्म करे पई जेका टिनी सूबनि में ज़ुल्म कोन पियो थिए फीडरल गवर्नमेंट आहे पंहिंजा मुकमल फीडरल एम्प्लॉइज़ खे हक़ ॾिए पई ऐं ॿिया सूबा जेके आहिनि सभई हक़ ॾियनि पिया लेकिन वाहिद सिंध सूबो आहे जेके पूरी सिंध जो जेको आहे सरापा एहतजाज आहे उनजो क़तलाम पई करे अलाए छो सिंध गवर्नमेंट अहिड़ो हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो ऐं नालाइक़ो फ़ैसिलो कयो आहे जंहिंजो उनखे सम्झ में नथो अचे सिंध गवर्नमेंट खे ईअं थियणु घुरिजे त असांजी सिंध सूबे में पूरी जेका ही आवाम आहे उन पूरो वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ढड़के ॾिनो आहे ऐं सिंध गवर्नमेंट जे हवाले सां 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे अगरि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे ईअं थियणु घुरिजे आहे ॿियनि सूबनि में घटि मरात मिलनि आहे सिंध खे वधि में वधि मरात मिलनि आहे ऐं सिंध पीपल्स पार्टी वफ़ाक़ में वधि खां वधि जेको आहे पंहिंजा इहा उते मुतालबा कया आहिनि त एम्प्लॉइज़ जी तनख़्वाह वधायो उनखे पेंशन मरात ॾियो लेकिन सिंध पाण उते मुतालबो करे थी सिंध गवर्नमेंट असां सां एॾो वॾो ज़ुल्म करे थी जेके असांजी तमामु एम्प्लॉइज़ जो क़तलेआम जे बराबरी आहे सिंध गवर्नमेंट खे असां गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेकी घटि में घटि तव्हां वधीक त कोन था ॾियो त वधीक पर जेकर वधीक नथा ॾियो त जेके ॿियनि सूबनि में मरात मिलनि था उहो त असांखे ॾियो उहो त असांजो राइट आहे असांजो हक़ आहे इन तव्हां
तव्हांजे नारवा सलूक सां तव्हांजे इन अमल सां हीअ सरापा एहतजाज आहे ऐं पूरो सिंध एम्प्लॉइज़ जो क़त्ल आहे ऐं उनजे बचड़नि जूं बदुआऊं तव्हांखे लॻनि थियूं। मां गुज़ारिश कंदुमि वज़ीर अला खे ऐं ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे त महिरबानी करे अखियूं खोलियो ऐं पंहिंजे सिंध जी आवाम ते रहम कयो, सिंध एम्प्लॉइनि सां इंसाफ़ कयो ऐं इन्हनि जा जेके बेचैनियूं ऐं जाइज़ मसइला आहिनि फिलफोर हल कयो, वरना हीअ एहतजाज हीअ अवां जी तव्हांजी इलेक्शन ताईं वधी वेंदो ऐं तव्हांखे सख़्तु खां सख़्तु नुक़सानु ईंदो ऐं तव्हांखे इन लाइ लोड़णो पवंदो। जीअं त असांजे सॼी सिंध में 41 डिपार्टमेंट आहिनि जेके असां जून महीने खां असां एहतजाज में आहियूं। असां सां जेके नाइंसाफ़ी थियनि थियूं त पहिरियां असां आवाज़ु उसारियोसीं बाबा महांगाई जे तनासुब सां तव्हां उहो मद्देनज़र रखी असांखे डिस्पेरिटी अलाउंस ॾियो ऐं इन खां अलावा असांजी तव्हां तनख़्वाहियूं वधायो। उन जे अमल जे बावजूदि जेकॾहिं असांजे इंसाफ़ जे गवर्नमेंट ऑफ सिंध हिकु असां ते ॿियो हिकिड़ो मुआशी असांजे मथां हिकिड़ो वार कयो अथई, जेको असांजे मथां पेंशन जेका 45% जेका मुलाज़िमनि जी असांजी आख़िरत जो सहारो हूंदो आहे 45% असांजो उहो असांजो कटियो वियो आहे असांजे पेंशन मां। असां तव्हांखे ख़बर आहे सारे गवर्नमेंट कॾहिं बि पॉलिसी ठाहींदी आहे उहो कॉन्ट्रैक्ट कंदी आहे, कॉन्ट्रैक्ट में इहे लिखियल आहिनि असांजी पेंशन असांजी केतिरी असांखे उनखे ॾियणी आहे। जेकॾहिं तव्हांखे पॉलिसियूं ठाहिणियूं त हाणे नए सर नवनि मुलाज़िमनि लाइ ठाहियो। असांजो छो तव्हां हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट असां सां करे असांजो वरी हाणे असांजूं पेंशनां कटियो था। असां हाणे आख़िरत में जॾहिं मुलाज़िम रिटायर थींदो त उन खे आख़िर में छा उनखे बचंदो जो वञी पंहिंजे बच्चनि जो वञी गुज़र सफ़र करे, ओड़ी मां रोज़गार बि न करे सघंदो, मज़दूरी बि न करे सघंदो। अफ़सोस आहे 2 महीना थी विया आहिनि असां सरापे एहतजाज आहियूं, असां रोडनि ते असांजूं भेनरियूं असांजा पीरसन जेके मुलाज़िम आहिनि उहे रोडनि ते आहिनि, असां तड़पूं था पर को बि नुमाइंदो गवर्नमेंट ऑफ सिंध जो ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। असांखे बेहद अफ़सोस थियो आहे त बेनज़ीर साहब आहे जी इहे पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी जेका आहे उनजो नारो आहे त रोटी कपिड़ा और मकान। हाणे पीपल्स पार्टी त असली वई, हाणे लुटेरनि जे हथ में अची वई आहे पीपल्स पार्टी। हाणे असांखां उहे हक़ असांजा खसीनि था, असांजो जीअण खसीनि था, असां मुलाज़िमनि जो जेका मुआशी क़तलाम कनि था। मां तव्हांजी हिकु दफ़ो वरी महिरबानी तव्हांजी सर मां सिंध न्यूज़ वारनि जी तव्हांजी वरी महिरबानी तव्हां असांखे कवरेज ॾिनो। मां जेके बि असांजूं जेके बि तंज़ीमां आहिनि, जेके असांजे सिंध जूं जेके बि वकुला बिरादरी आहे, ॿियो जेके सभिनी खे मां रिक्वेस्ट कयां थो महिरबानी करे असां सां साथ ॾियो, छो जो उन्हनि जा बचा बि सभिनि जा आहिनि डिपार्टमेंट कंहिं न कंहिं में हूंदा, छो जो असां हाणे 41 डिपार्टमेंट गॾु आहियूं असां हिन एहतजाज में। हीअ साईं असां सां मुलाज़िम सां वॾी नाइंसाफ़ी आहे जेकी पेंशन कटौती हिननि कारो कानून नामंज़ूर मज़लूम कयो आहे, असांजे मथां नामिज़ कयो आहे ऐं इहो ख़तमु कयो वञे। इन खां अलावा DRA ॿियनि सूबनि खे ॾिनो थो वञे, असां सिंध सूबे खे नथो ॾिनो वञे। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त मुलाज़िम सां सिंध दुश्मनी मनसूबो जेको आहे इहो ख़तमु कयो वञे ऐं असांजा जाइज़ मुतालबा असांजा हल कया वञनि जीअं असां मुलाज़िमनि खां बेचैनी ख़तमु थी वञे। नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़ धुरिन जी राय ॿुधी ऐं उन्हनि पंहिंजी राय ॿुधाईंदे पेश कंदे चयो त उन्हनि जो जेकॾहिं मुतालबो न वञियो वियो त हू पंहिंजो एहतजाज जो दाइरो वसी कंदा ऐं हुननि जो चवणु हो त हू CM खां बि मुकमिल तौर ते मायूस आहिनि ऐं हिन भेरे एहतजाज कराचीअ में शदीद तरीन एहतजाज कयो वेंदो ऐं बिलावल हाउस जे अॻियां धरणो ॾिनो वेंदो त जीअं पीपल्स पार्टी जी सिंध ते जेका हुकूमत आहे उनजी क़यादत ताणी हीअ एहतजाज वारी सूरत हाल वाज़िया कजे त जीअं उनजे मुतालबनि जी मंशा जे लाइ को असराइतो क़दम खणी सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।